हला बाल हेॾे पानी दे बाबा जलाए वठ जान सदाए वठ। खुश अनपढ़ियल लाइ खाइण पीअण फ्री। वाह वाह साईं अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम अस्सलाम। अब मां ॿुधो आहे त अनपढ़ियल लाइ हिते खाइण पीअण फ्री आहे, इहा ॻाल्हि सही आहे? हाँ बाबा बिल्कुल सही है। अनपढ़ियल लाइ खाइण पीअण फ्री? फ्री फ्री फ्री। मां पंहिंजे दोस्तनि खे वठी अचां। हा ॾा वठी आ। काथे पुॼाई थी रोम्बी कढी वञा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हमेशा तव्हां चवंदा हो खीरो कंजूस आहे, खीरो संग ते ख़र्च न कंदो आहे, चवंदा हो न? हाँ बिल्कुल इहा ज़ाहिर ॻाल्हि आहे। ज़ाहिर ॻाल्हि। हलो जेको वणे खाओ पियो। तू खाराईंदी अलाए कहिड़ी झिरकी बुजो ॾिनो थी जो अॼु खाराए थो। अरे आओ नोरीड़े मोहन जेको वणे खाओ। अॼु दिलि खोले ख़र्च कंदुमि तव्हां दोस्तनि जे मथां। ठीक आहे पोइ इहा ॻाल्हि आहे। हलो दा हलो अचो अचो ॾिसूं था दा। हलो वॾी ॻाल्हि आहे। मसलो ई आहे हमेशा मूंखे तव्हां ताना मेणा ॾींदा त ख़र्च नथो करे, जेको वणे डुबरी खाइजा हिते। हा असां ॿुधंदा हुआसीं तूं तुंहिंजी वॾी दिलि आहे। अब उस्ताद चांहि तयार कर जल्दी। वेहो बा वेहो 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 वेहो। अॼु कीअं यार सची थियो आहे न खाराए थो पीआए थो। वाह 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 वॾी ॻाल्हि आहे। साईं अॼु अलाए कीअं तूं हिते आयो आहे। बाबा दिलि खोले अॼु ख़र्च करणो आहे। तव्हां यार दोस्त मूंखे पकड़ंदव, हमेशा मूंखे मेणा ॾींदा हो त तूं कंजूस आहे, रुपयो बि ख़र्च नथो करे। चांहि पींदे बोतल ॾे। चांहि चांहि हाँ घर में काओ चांहि भी न मिलती थी चांहि। तू छा पींदे रे नंद जो तो पटे। अब तू छा पींदे? चांहि। तू छा पींदे? मां चांहि पींदुमि। सब चांहि जा मौले। तू बोतल पींदे आ? चांहि साईं चांहि। हाँ। अब एडो फुल चांहि खणी आ, केक खणी आ, बिस्किट खणी आ। वॾी ॻाल्हि आहे। वाह 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 अल्लाह हयाती ॾींदी साईं ख़िदमतगार आहे। बाकी जा तू मूंखे लूसी सम्झो आ जा। ॿुधजा ये दोस्तन जे मथा सिर कुर्बान कुर्बान। हाँ अरे पानी खणी आ। अल्लाह हयाती ॾींदी। केक भी खणी आ, बिस्किट भी खणी आ। सो पाण वटि जाम आ। हाँ टेंशन न कर अब है चाचा। पानी तहां जे लाइ। पानी वठो रिढ छाते वात पटजी होती। अब जेतिरा ॼणा वेठा हूं जी सब खे चायूं हाँ बिस्किट केक पीस जेको अथी होटल में सब शइ खणी आ। असु सफ़ा। हाँ हाँ हा वाह वठ जाम 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 परे थियो बाबा। अल्लाह हयाती ॾींदी। मसे मसे पघर कीअं आयो थी। पानी गरम आ, थधो पींदे तू या सही थिए? असांजे लाइ सही आहे। केड़ी लगी वई सही? हल बा हल हिम्मत कर बा। हाँ बाबा अची वियासीं। हाँ बाबा हे तहां जा बिस्किट चाहे बिस्मिल्लाह। खाई ऐश कयो दों कयो। अब खण महिरबानी खण। तू चवंदो आहे न सुञो रुपए ई कोन थी खा खा। हाँ वठ गिर गिरो वठ खाओ ऐश कयो वठो। हाँ खण। हाँ चाचा तू भी वठ खाओ पियो ऐश कयो। हारू भरू मां ईअं न चवंदा कि खीरो कंजूस आहे कंजूस आहे। आया कंजूस? अरे मां तोखे न चयो बाबा हे चवई तो हे आया कंजूस? मांखे त पक कोन्हे वॾी दिलि करे वेठो आहे। खाओ पियो ऐश कयो बिल मां भरींदुमि मां। अगे खमारी हे तू भी पी ना बाप। हाँ पियो पी बाप। ॿियो कंहिंखे खपे? बस बस मेहरबानी। सॼे होटल खे चांहि पीआरे बिल मां भरींदुमि। वाह वाह। हाँ वॾी ॻाल्हि आहे। मांखे पक नथो लॻे। नथो लॻे त तूं खा न। अरे वाह उस्ताद वाह अॼु असुल वॼाए छॾे सखी थी बिने सफ़ा।
अलाए तू चलो कंजूस आ असांखे पक न पई लॻे अबा तो महिरबानी हाणे असांखे मोकल ॾे असांजे रोंबी कंदासीं ठीक है फौजी ने मारे ठीक आ बात आ हाँ महिरबानी पुछो था हलो ता हलो के चाय फ्री में पियाई मां जण वरी एडो सखी आ इन होटल वारे लांती रे लिखी छडियो अणपढ़ियल जे लाइ चाय फ्री आ हाणे उथ तुम चवंदो मां अणपढ़ियल आ बिल न वठदो ए सब दोस्त राजी थिया त चाय फ्री में खीरे पियाई मां तव्हांखे बुखारी न ॾियां हे त बोर्ड ते लिखियल अणपढ़ियल लाइ फ्री हाँ वॾी महिरबानी अल्लाह थी तोखे ख़ुशि कंदो लख थोरा आबा पैसा के दी तू छाजा चाहे जाए बिस्किट जा भला ते खैरात होयो छा दिमाग ख़राब थी जा अणपढ़ियल आया पढ़ेला भई बोर्ड जो लिखायो थी अणपढ़ियल लाइ खाइण पीअण फ्री काथे आ हेॾिया हा ॿुधाए ॾस मूंखे हेॾिया हे छा लिखियल आहे हा पढ़ी ॿुधाए हे ॾिस पढ़ी ॿुधाए छा लिखियल अबा हे लिखियल आहे अणपढ़ियल जे लाइ खाइण पीअण फ्री फ्री हा त पोइ अणपढ़ियल जे लाइ न तूं त पढ़ियल आ पढ़ी वए उहो त अणपढ़ियल जे लाइ फ्री आहे न उहो लिखायो आहे न तो हा त पोइ तूं पढ़ियो आहे न अणपढ़ियो हुजे हा त उहो पढ़ी वञे हा हाणे पैसा कढ हे अणपढ़ियल जे लाइ आहे पोइ तूं लिखायो न मामा हाणे मां वटि त एतिरा न आहिनि तूं लिखायो त पोइ थां धोड़ा पवंदई न ख़ल्क वठी आए हिते अबे जो ख़ैरात हुयो पोइ हे मामा तूं लिखायो न पाण अणपढ़ियल अणपढ़ियल जे लाइ अणपढ़ियल जे लाइ थोरो ई आहे मां त वाकई पढ़ी हुअमि न हा तूं त पढ़ी वए न हाणे पैसा त न आहिनि अलाह मां पैसा न आहिनि त पोइ थां धो कमु कर बिस्मिल्लाह मूंखे बि मज़दूरनि जी ज़रूरत हुई हाणे मां हेॾा शपर खणी कोप धोआ शकी न थींदुमि अब खणी बुट्टो हाणे लिका पाए ज़ैफ़न वांगे हे वाच ॾियाई पोइ मां जेको आहे पैसा खणी अचां छॾाए वेंदोमांइ वाच ॾींदे पोइ पैसा पैसा ख़तम वाच बि ख़तम बिल घणो आहे बिल खोड़ थींदई 300 रुपया थींदो पोइ 5000 जी वाच आहे मां शाम पैसा ॾेई 300 छॾाए वेंदोमांइ न न बस मूंखे बि ज़रूरत हुयो न मामा ईअं न आहे हल्को मामा कोप धोआ हा कोप धो हा ज़रूरु हिकिड़ो ॾींहुं धोईंदोमांइ 2-3 ॾींहं धोइणा पवंदई पर अॼु त धो हा धोआ हिम्मत कर हा अच्छा हेॾे थियो आहे कोप धो पैसा कोन्हनि अणपढ़ियल जे लाइ असां लिखियो आहे पढ़ियल जे लाइ लिखियो आहे बोल मामा लिखी न अणपढ़ियल लाइ फ्री हे सभु धो हिम्मत कर हे बि धोआ बाटो हा हा सभु धो अरे मसाद तू हे छा तो करे कोप धोए तो न ओ चाय पींदुमि डबल वणे पई पंहिंजे लाइ धोआ थो हे ॾिसो लॻारू चइबो सही मां वॾो सखी आहे सभु खे चांहि पीआईंदुमि तव्हांखे त पियाई न खणी मां पंहिंजो मोकारो कयां तव्हांखे त पियाई न कुछ ख्याल कर चाचा चिबड़े नंदा पटे तो नंदा थी कोन है चाय पीण में भैया कम कर जान छड़ाए वठो हा बा तैयारी करे तो बीठो हमेशा पर कढी अची चाय अठन हा टाबला धोराए हिम्मत कर टाबला धोराए हेलो पीते ही न चाय वञ न मां थी पीती पर तू एड़ो तोड़े चलो लगा के हिन जी ग़लती आहे न लिखाए न अणपढ़ियल लाइ चाय फ्री मां पक्को ही पेरो हलो दा हलो संगत अचो ए लालची लानती हिक जहिड़ो मां वरी पढ़ी वयमि बस अब धोई वे हा हलो हलो महिरबानी आइंदा लाइ चंगी तरह से पढ़दो कर तूं बि बोर्ड हणे त चङी तरह हणंदो करे हा